लाड़काणो दिलबर शाह जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणो ऑल स्टेट एजेंसी एसोसिएशन जे सर ते एहतजाज जंहिंमें समें वापार ताजिर दुकानदारनि शहरी निकिरी आया। सिंधु दरिया ते को बि केनाल क़बूल नाहे जा नारा लगाईंदा रहिया। ख़बर मूजिब लाड़काणो ऑल स्टेट एजेंसी एसोसिएशन ज़िले लाड़काणो सदर अब्दुल मजीद मुग़ैरी कुर्बान लाशारी शाहिद शेख हैदर अली अब्बासी इख्तियार कल ऐं ॿियनि जी अॻवानी में जिनाबाग लाड़काणो खां सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 केनाल ख़िलाफ़ समें माण्हुनि जी रैली कढी वई, जंहिंमें वापारी ताजिरनि दुकानदारनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि तमामु वॾे अंग में शिरकत कई। एहतजाजी रैली गर्ल्स कॉलेज रोड, पोस्ट ऑफिस रोड, बंदर रोड, पाकिस्तानी चौंक, रॉयल चौंक खां थींदी जिना बाग वटि पहुती, जिते मथे ॼाणायल अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अल्लाह ताला खां पोइ पालणहार सिंधु दरिया आहे। सिंधु दरिया हज़ारे सालनि खां असां सिंधियुनि खे अल्लाह ताला तरफ़ां मिलियल नेमत आहे। सिंधु मातृ जी तहज़ीब ऐं तमदन दरिया सां लाॻापियल आहे। जेकॾहिं दरिया जो पाणी बंदि न थियो ऐं सिर्फ़ु 7 करोड़ सिंधी माण्हू मौत जे मुंहं में हलिया वेंदा, बल्कि सिंधी माण्हू कंहिं बि सूरत में दरिया जे 6 केनाल क़बूल न कंदा। फौरी तौर ते दरिया ते ठहंदड़ केनाल रद्द करे अवाम जी कावड़ नफ़रत खे ख़त्म कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।